नवाबशाह गोजरावा खे गत्ता फैक्ट्री साम्हूं सुबुह सवेर 3 वॻे केंजी पुल रेगुलेटरी जे साम्हूं गत्ता फैक्ट्री वटि 60 फुट घारो पियो, जंहिं सबबि दे खियारियूं चौधरी बरकत कॉलोनी ॻोठ बेड़ो खान ख़ासकेली ऐं ॿियनि कॉलोनी जा सवें घर पाणी जे लपेट में अची विया। शहरियुनि खे रेस्क्यू 1122 वारनि एहलकारनि ॿेड़ियुनि जी मदद सां घरनि मां ॿाहिरि कढी महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो, जॾहिं त हज़ारे एकड़ ते बीठल कणक कमत सरें ऐं ॿिया फसल मुकमल तरह पाणी हेठि अची विया आहिनि। इरीगेशन खाते ऐं ज़िले इंतज़ामिया मां को बि एहलकार न पहुतो सवाइ ज़िले सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहम्मद सालिम ज़रदारी ऐं चेयरमैन यूनियन काउंसिल मोहम्मद हयात काके पोटो वाक़े वारे हंध पहुता हुआ। ॻोठाणनि ऐं शहरियुनि तफ़सील ॿुधाए चयो त आपाश खाते जा एहलकार काफ़ी अरसे खां गोजरावा जे बंधन ते जी मिटी विकिरो करे रहिया आहिनि ऐं जितां घारो पियो आहे हितां बि मिटी खयल आहे। एक्सकवेटर ऐं ट्रालियुनि जो लंघो जंहिं करे घारो पियो आहे। ॿिए तरफ़ पाक पारां वरितल ॼाण मूजिबि रेगुलेटरी ते ड्यूटी कंदड़ अमलो दारो ऐं सर्वेयर घारे पवण वक़्तु ड्यूटी ते मौजूद कोन हुआ ऐं मुंड खां सदावा खे बंदि करे पाणी गोजरावा में छॾियो वियो हो ऐं मिटी जे विकिरे करे गोजरावा मां निकिरंदड़ शाखूं पिण बंदि कयूं हुयूं, जंहिं करे पाणी जो दबाव वधण करे ओवरटॉप थियण करे हिकु ई वक़्तु घारा पिया आहिनि। असां रेस्पॉन्स टाइम असां तक़रीबन 7 मिनट सीएनसी ते असांखे कॉल रिसीव थी 4:50 मिंटनि ते असां 7 खां 8 मिंटनि जे अंदरि रेस्पॉन्ड कयो ऐं ऑलमोस्ट 2 खां 3 घंटा थी विया आहिनि। ऑपरेशन कंटिन्यू आहे। 40 खां 50 माण्हू एवाक्यूएट कराए चुका आहियूं, जंहिंमें डिफरेंट क़िस्म जी एज जा माण्हू आहिनि, ओल्ड एज जा ॿार आहिनि, नंढा, उन्हनि खे एवाक्यूएट करायो आहे ऐं हींअर ताईं असांजी टीमूं डिप्लॉयड आहिनि ऐं ऑपरेशन कंटिन्यू आहे। तक़रीबन 3:45 बजे पियो आहे। 15 ॾींहं पहिरियां बि पियो नंढो घारो जेको बंदि करे वरितो त वारी बारी खणण सां मशीनूं किन था उछरीनि, ट्रैक्टर सां चढ़नि, हुन करे सफ़ा इहो पासो ख़तमु थी चुको हो। हाणे 4:45 बजे खां अञा ताईं मुंहिंजे ख़्याल 8:30 अची थिया आहिनि त केर बि अमलो कोन पुॻो आहे। अञा न को एरिकेशन वारा न ॿियो न टियों केर बि कोन आयो। अञा साम्हूं ॾिसो त केर बि न आहे। अवाम बीठी आहे, कॉलोनियूं फसलनि असांजा ॻोठनि जंहिंजे ख़ासि करे ॻोठा, गुलाम कादर ख़ासि करे ॻोठा, सरवर ख़ासि करे ॻोठा, सभनि जो ॻोठा सभु जेको आहे सो हिते पाणी हेठि अची वियो। हाणे सुईगे सॼे पाणी निकिरे पियो परते। हे असांजा फसल तक़रीबन हलिया विया आहिनि। को ऑफिसर न आयो आहे, को डीसी साहब बि कोन अञा पुॻो आहे, को अमलो न पुॻो आहे। सो बराए महिरबानी कोशिशि इहा थिए त अचनि बंदि कनि। ॾिसो त अञा हिते फुल पियो अचे पाणी। राति एतिरो पाणी छॾियऊं जो गाजरा खां 4-5 जॻहनि तां मथां ट्रिपी पे क्रॉस थियो। सो महिरबानी थिए सो अमलो अचे बंदि थिए। जी नाज़रीन, हींअर असां गाजरावा ते बीठा आहियूं जेको गत्ता फैक्ट्री जे साम्हूं ही घारो पियो आहे ऐं हीअ ॻोठाणनि जो चवणु आहे जेको त सुबुह 4 बजे घारो पियो आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे सुबुह जा 8 पिया थियनि। अञा ताईं इरीगेशन खाते या ज़िले इंतज़ामिया पारां को बि न पहुतो आहे ऐं सूरत हाल इहा आहे जो हज़ारे एकड़नि ते कणिक जो फसल, सरें ऐं जेको आहे कमत जो फसल उहो मुकमल तरह ॿुॾी वियो आहे ऐं उन खां सवाइ जेके कॉलोनियूं आहिनि, ॻोठ जिंदो ख़ासकली, ॻोठ गुलाम सरवर ख़ासकली ऐं ॻोठ बीड़ो ख़ासकली, इन तरफ़ जेको आहे सो पाणी वधी रहियो आहे त लेकिन हिन वक़्तु ताईं तक़रीबन 60 फुट घारो लॻो आहे जेको आहे सो उनखे बंदि करण लाइ को बि उपाउ न वरितो वियो आहे। ॿिए तरफ़ जॾहिं इरीगेशन खाते सां राब्तो कयो वियो आहे त हुननि चयो त असां इहा रिपोर्ट काल्ह कंट्रोल ते ॾेई छॾी हुई, जॾहिं त रेगुलेटर ते जेके पाणी खे कंट्रोल कंदा आहिनि उन्हनि मां असां जॾहिं वियासीं त जेको आहे सो को बि अमलो उते ड्यूटी रूम ते मौजूदु न हो। जेको टंडरेल हुअणु खपे उहो टंडरेल बि कोन हो, दारोगो बि कोन हो, सर्वेयर बि कोन हो जेको असांखे मौक़ुफ़ ॾिए। जॾहिं असां कंट्रोल रूम ते ॻाल्हाईसीं त कंट्रोल रूम वारे चयो त जेको आहे सो असांखे ख़बर न आहे, राति वारे ऑपरेटर खे शायदि इतलाह ॾिनो वियो हुजे, लेकिन पाणी जेको आहे मथां खां वधायो वियो आहे, जंहिंजे करे इहो जेको आहे सो ओवरटॉप थी पोइ जेको आहे सो ही घारो पियो आहे। जी रज़ामंद ख़ासकरी, ब्यूरो चीफ, पाक न्यूज़, कराची।